नाज़िन साना कराची के वफाक हवाले करण बाबत फ़ारूक नसीम के बयान की सख्त लफ्ज़न में मज़म्मत करने फ़ारूक नसीम के वज़ारत हटाइण जो मुतालबो करे छॾियो। साना उहदेदारनि जो चवणु आहे त कराची सिंध जी दिलि ऐं उन जो रुह आहे। सिंधी क़ौम कराची ते अहिड़ी क़िस्म जा हमला कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदी। साना जे सदर मोहम्मद अली महर, जनरल सेक्रेटरी ख़ालिद अहमद मेमन, अमरीका लाइ नायब सदर पीर इब्राहिम शाह, कैनेडा लाइ नायब सदर विष्णु उखराणी ऐं वोमेन नायब सदर शाद अब्बासी पारां जारी कयल बयान में कानून वारे वज़ीर फ़ारूक नसीम जे बयान जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे खेसि वज़ारत तां हटाइण जो मुतालबो कयो वियो। अमरीकी शहर टेक्सास मां जारी कयल बयान में साना उहदेदारनि जो चवणु आहे त फ़ारूक नसीम जो आर्टिकल 149 लॻाए कराची के वफ़ाक़ जे हवाले करण वारो बयान तासुबाणो आहे। तंहिं करे खेसि वफ़ाक़ लाइ ख़तरनाक करार ॾेई उन खे फ़ौरी तौर ते कानून वारी वज़ारत तां हटायो वञे। बयान में इहो पिणु चयो वियो आहे त सिंध में ॿोली जी बुनियाद ते माण्हुनि खे विरहाइण वारी सियासत बंदि थियणु घुरिजे। सिंधी क़ौम कराची के सिंध जी दिलि ऐं उन जी रूह सम्झे थी। सिंधी क़ौम सूबे जी राजधानी वारे शहर ते अहिड़े क़िस्म जा हमला बर्दाश्त न कंदी। बयान में वधीक चयो वियो आहे त तहरीक इंसाफ़ पंहिंजी सियासत ऐं पॉलिसियुनि में नाकाम थी चुकी आहे। तंहिं करे सिंध में हुकुमरानी जो जवाज़ ॼाणाए सिंध खे विरहाइण जूं साज़िशूं कयूं पयूं वञनि, पर हुकूमत खे अहिड़े ॾुखे वक़्त में पाहे सां न खेॾणु घुरिजे। बयान में इहो चयो वियो त मर्कज़ी हुकूमत जे माण्हुनि खे सिंध समेत समूरी क़ौम खे पाण में मुतहद करण लाइ किरदारु अदा करणु घुरिजे, न कि उन्हनि खे विरहाइणु घुरिजे।